जरवार जे मुख़्तलिफ़ पाड़नि जी बिजली 3 महीननि खां बंदि, शहरनि जो एहतिजाज। जरवार जे मुख़्तलिफ़ पाड़नि जे मेघवाड़ मोहल्ला, बोज़दार मोहल्ला, चन्ना मोहल्ला ऐं मंगलहार मोहल्लनि जी बिजली 3 महीननि खां बंदि पयल आहे। सेपको वारा ट्रांसफार्मर ऐं तारूं बि लाहे खणी विया आहिनि। बिजली बहाल न थियण ख़िलाफ़ शहरनि अब्दुल ख़ालिक बोज़दार, नानक राव मेघवाड़, शाको मंगलहार ऐं मोहम्मद नवाज़ चन्ना जी अॻवानीअ में प्रेस क्लब आॾो सेपको अमलदारनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरनि चयो त 3 महीना गुज़री विया आहिनि, असांजे मोहल्लनि जी बिजली सेपको अमलदारनि खे रिश्वत न ॾियण ते बंदि पयल आहे। सेपको अमलदारनि ट्रांसफार्मर बि लाहे खणी विया आहिनि। हिननि चयो त असां नए मीटरनि लाइ पैसा बि ॾिना आहिनि, पर तंहिं हूंदे बि बिजली नथा आणे ॾियनि। हिन वधीक चयो त लाइन नज़ीर जलबाणीअ खे जेकॾहिं 1000 रुपया रिश्वत ॾियो त 2 ॾींहनि जे अंदरि बिजली बहाल कई थी वञे।